एसएसपी टंडोलहियार फारूक अहमद बिजारानी के हुक्म ते एसएचओ बुकेरा शरीफ आदम अबड़ो जा बेहतरीन इकदामात। एसएचओ बुकेरा शरीफ आदम अबड़ो जो मुख्तलिफ गोठन जो दौरो करे मस्जिद जी पेश इमामन ऐं गोठन जे नेक मर्दन खां अमन अमान जी सूरत हाल बाबत ॻाल्हियूं कयूं। एसएचओ आदम अबड़ो जो चवण हो त एसएसपी टंडोलहियार फारूक अहमद बिजारानी के हुक्म ते मुख्तलिफ गोठन में मस्जिद जे पेश इमामन ऐं नेक मर्दन सां मुलाकात जो मकसद है त गोठाणन पारां कंहिं बि क़िस्म की शिकायत जो फौरी तौर नोटिस वठी शरपसंद अनासरन खिलाफ एक्शन खयो वेंदो ऐं गोठन में अमन अमान की सूरत हाल के बरकरार रखण लाइ मुख्तलिफ गोठन जा दौरा करे गोठाणन पारां का भी शिकायत कई वई त उन जो फौरी तौर नोटिस वरितो वेंदो।